बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाट सां गॾु आहियां आकिम नसीरानी। नाज़रीन, असां दरिया न्यूज़ जी हमेशह इहा कोशिशि रही आहे त आवाम जे आॾो आवाम जा मसइला पेश कजनि। हिन वक़्तु मुंहिंजे स्टूडियो में मूंसां गॾु हिकु नौजवान तव्हां वेठल ॾिसो था पिया, संदन नालो फाइकली जखराणी आहे। ही दोस्त अॼु असांजे स्टूडियो में छो वेठल आहे, इहे ॻाल्हियूं तव्हां सां बाद में कंदुसि, पर तव्हांजे साम्हूं मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि करणु चाहियां थो त असां हर वालदेन जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त संदन ॿार सुठी तालीम हासिल करे आला कंहिं उहिदे ते पहुचनि, पर जॾहिं उहे ॿार कोशिशूं बि करनि ऐं महिनतूं बि करनि, राति जो ओजागा बि काटनि ऐं हेॾा वॾा किताब पढ़ी करे हू पंहिंजे टेस्ट जी तयारी करे इम्तिहान बि ॾियनि ऐं उन्हनि सां नाइंसाफ़ी कई वञे त उन्हनि जे दिलनि मां छा गुज़रंदो। अॼु असां इन्ही सॼी ॻाल्हि ते जेके कचहरी कंदासीं पंहिंजो महिमान नौजवान फाइकली जखराणी खे। साईं भलीकार चवंदा तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। नाज़रीन, अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त पाकिस्तान मेडिकल कमीशन हिकु जी टेस्ट जेकी हाणे रिसेंटली थी, पंहिंजा नौजवान ॿारड़ा असांजा जनरल टेस्टूं ॾिनियूं ऐं उन्हनि सां ज़्यादती कई वई आहे। उहा कहिड़े नमूने ज़्यादती कई वई आहे, टेक्निकल बेस ते अचो त इन मामले में साईं खां पुछां। साईं, इहा जेके पाकिस्तान मेडिकल कमीशन जी जेके एंट्री टेस्ट थी आहे उहा छो मुतनाज़िया थी वई आहे? सर, मसइलो इहो आहे त अॻे एंट्री टेस्ट वठंदो हुयो प्रोविजनल वाइज़ सां, हर सूबे जो पंहिंजो जेको आहे सो सिस्टम हूंदो हुयो, हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो हूंदो हुयो। ईअं आहे त हर कंहिं सूबे जा पंहिंजा ई किताब आहिनि, मुख़्तलिफ़ कोर्स आहे, मुख़्तलिफ़ बुक्स आहिनि, मुख़्तलिफ़ सिलेबस आहे। हिन साल जेको आहे सो नओं कमीशन ठहियो हो जंहिंखे पाकिस्तान मेडिकल कमीशन जो नालो ॾिनो हुयो। उन्हनि में इहा उन्हनि जी ॻाल्हि हुई त भई असां हिकु टेस्ट वठंदासीं पूरे पाकिस्तान में ऐं उन्हनि में सिलेबस बि हिकु साॻियो हूंदो, टेस्ट बि साॻी हूंदी, डेट बि साॻी हूंदी ऐं जेको पॉलिसी हूंदो उहो PMC ठाहींदो। उन खां पहिरियां जेको आहे सो टेस्ट वठे पियो 18 अक्टूबर ते पंहिंजो नेशनल वाइज़ थिए पियो, प्रोविंस वाइज़ थिए पियो। उहा ॻाल्हि कई PMC वारनि त अगरि 2020 जा छोकिरा उहे पेपर ॾेई पास थियनि था त असां उन्हनि खे को डिग्री न ॾींदासीं। जो असांजो पंहिंजो जेको आहे सो हाणे नओं कमीशन ठहियो आहे उन जे मुताबिक़ टेस्ट ॾियनि त उन में टेस्ट असां ॾिनीसीं। टेस्ट त एॾी ॾुखी बि न हुई, घणा ई सुवाल आउट ऑफ क्वेश्चन बि, आउट ऑफ सिलेबस बि हुया, आउट ऑफ कोर्स हुया। त उन्हनि इहा ॻाल्हि कई त भई जेके आउट ऑफ कोर्स जा सुवाल आहिनि असां उन्हनि खे जेको आहे सो कढंदासीं, उन्हनि खे मार्क्स वग़ैरह ॾींदासीं। पर PMC जे ख़िलाफ़ु असां हिकु न बल्कि पूरे अवाम जेको आहे सो एहतजाज केतिरा ई जेको आहे सो PMC जे ख़िलाफ़ु केसिस बि हलिया। त तंहिंजे करे उन्हनि कंहिंजी ॻाल्हि न मञी, कोर्ट बि उन्हनि जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। उन टेस्ट में जेको आहे सो शागिर्दनि सां, सिंधियुनि ऐं बलूचिस्तान वारनि सां तमामु घणी नाइंसाफ़ी थी आहे। उन्हनि जा जेके आहे सो हक़ ॿियनि खे ॾिना हुया, उन्हनि जे रोल नंबर आख़िर न कहिड़े तव्हां ॾिसो न साईं, हाणे जे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं असां चऊं सेल एटम या हाणे यूनिवर्सल लेवल ते सेल जी डेफिनेशन जेकी आहे उहा जेकॾहिं पाकिस्तान में हिकिड़ी आहे त अमेरिका में बि साॻी हूंदी ऐं इंडिया में बि साॻी हूंदी। यानी दुनिया पूरी में जेके जिते साइंस पढ़ी वञे थी पई, पढ़ाई वञे थी पई, त सेल जी डेफिनेशन सेम हूंदी, उनमें का तब्दीली न हूंदी। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं असां मालिक्यूल्स ते अचूं था त उहा साॻी ॻाल्हि थी वेंदी, जेकॾहिं असां अचूं था आर्गन्स ते त उन्हनि जी पंहिंजो डेफिनेशन सेम आहे। आख़िर उहा आउट ऑफ कोर्स कीअं तव्हां महसूसु कयो त हीअ आउट ऑफ कोर्स आहे? सर, आउट ऑफ कोर्स ईअं त न आहे न, हर जेको आहे सो सूबे जा पंहिंजा बुक्स आहिनि, उन्हनि में के अहिड़ा टॉपिक्स आहिनि जेके मतिलबु एड थियल आहिनि, वधीक थियल आहिनि, उहे असांजे कोर्स में न आहिनि। उन्हनि पहिरियां बि सिंपल सिलेबस ॾिनो, उन में असां उहो सिलेबस चेक कयो आहे, उतां बि न आया। जेको सिलेबस उन्हनि पाण ॾिनो उन्हनि मां घणा ई टॉपिक आउट ऑफ कोर्स हुया, पोइ बि असां उहे कवर कयासीं। पर टेस्ट में घणा ई क्वेश्चन उहे हुया जेके आउट ऑफ उन जे ॾिनल सिलेबस में ॿाहिरि हुया। नाज़रीन, जीअं मां तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयो त जेकॾहिं सेल आहे त उनजी डेफिनेशन पूरी दुनिया में सेम आहे, पर हिन नंढड़े जो चवणु ईअं त असांखे जेको ख़ासि तौर ते असां सां ज़्यादती जेकी आहे उहा ईअं कई वई आहे त जेको असांजे बुक्स में, सिंध जे बुक्स में, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जेको असांखे असां पढ़ूं था पिया सिंध वारा, उन में उहे शयूं, उहे टॉपिक्स असां न पढ़िया आहिनि जेके ॿिए अदर प्रोविंस जे बुक्स में हुया। इन जे करे असां सां ज़्यादती थी। अच्छा साईं, त हाणे इहा बिल्कुलु ज़्यादती आहे तव्हां सां ऐं तव्हां बकौल तव्हांजे। जी सर। आख़िर इन मसइले जो हल छा आहे? तव्हांजो मुतालबो छा आहे? सर, असांजो मुतालबो इहो आहे त हर सूबो पंहिंजो टेस्ट पाण वठे,
उन्हनि जा हक़ पाण वटि हुजनि, हर कंहिंखे पंहिंजो ख़बर हूंदो आहे। हाणे PMC आहे, उहो हाणे पूरे 4 सूबनि खे कीअं संभाले थो सघे? असांजो मुतालबो इहो आहे सिंध कमीशन जा आला ऑफिसर पाण वेही पंहिंजो जेको आहे सो सिंध जो हिकिड़ो मेडिकल कमीशन ठाहिनि, उन में सिंध वारा पंहिंजे बुक्स मां सिलेबस मां जेको आहे सो टेस्ट तयारु कनि, उन्हनि खे ख़बर आहे त छा सिलेबस मां ईंदो, कीअं उहो असां पढ़ियो आहे, उन मां टेस्ट अचे। असां चाहियूं था त इन हुकूमत खां इहा अपील कयूं था त असांजो जेको आहे सो इहो टेस्ट जेको थियो उन खे रद्द कयो वञे, उन जा रिज़ल्ट न मञिया वञनि, जेको आहे सो उन जा रद्द कया वञनि ऐं असांजो दुबारा टेस्ट वरितो वञे, पर उहो प्रोविजनल पाण वठे, सिंध पाण वठे। जी सर। अच्छा, इन में तव्हां जेको ॿियो इहो आहे त भई जेके सीटूं आहिनि 120 मार्कूं, यानी तव्हां छा चओ था त 120 सवाल जंहिं कया उन ॿार खे एडमिशन मिले हाणे ॾियनि था पिया या घटि वारे खे बि ॾियनि था? सेल्फ फाइनेंस जो को चक्कर आहे छा? न सर, उहो जेको आहे सो 120 वारनि खे ॾियनि था, पर अॻे जेको पहिरियां कमीशन हुयो त उहो 33% ते पास करे पियो, हाणे हिननि 60% कई आहे। अच्छा, माना ॿीं ते करे छॾियो। नाज़रीन, तव्हां ॼाणियो था पिया त सिंध बेसिकली असांजे पुठिते पियल आहे तालीम जे हिसाब सां, ऐं छो जो असां वटि रूरल आबादी, ॻोठाणी आबादी तमामु घणी आहे। कराची, लाहौर, इस्लामाबाद ऐं या जेका वॾा शहर आहिनि उन्हनि जो लाइफ स्टाइल पंहिंजो, उन्हनि वटि एक्सेस पहुचणु, तालीम जेके आहिनि सुठे नमूने हासिलु करणु, उन्हनि वटि मौक़ा, इलाही मौक़ा आहिनि। पर पोइ बि इहो आहे त असांजा ॿार महिनत कनि था पिया ऐं कॉम्पिटिशन में अची करे उन्हनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए करे मुक़ाबिलो कनि था, पर बदनसीबी चइजे त असांजे हुकूमत जेकी आहे हुन ॿारनि सां बि ज़्यादती करणु शुरू करे ॾिनी आहे। इहो सरासर हिकिड़ो ज़ुल्म आहे त असांजे ॿारनि जे मुस्तक़बिल सां खेॾणु इहो बिल्कुलु नामंज़ूर आहे। इन खे ही जेका कल्ह खां वठी करे एहतजाज शुरू थी विया आहिनि पूरी सिंध में ऐं बलोचिस्तान में, पाकिस्तान पंहिंजो मेडिकल कमीशन PMC ख़िलाफ़ ऐं संदन तव्हां नौजवान फ़ाइक़ अली जकरानी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो मुतालबो आहे त हीअ जेकी हाणे टेस्ट थी आहे, इन टेस्ट जे नतीजनि खे रद्द करे ऐं हर सूबे खे इहो अख़्तियार ॾिनो वञे त हू पंहिंजे पढ़ायल कोर्स मां भले हिक जी जाइ ते 20 सवाल ॾियनि, पर ॾियनि कोर्स मुताबिक़। जेको असांजे सिंध जे ॿारनि पढ़ियो उन्हनि खे उन कोर्स मुताबिक़ ॾियनि। बायो बि असांजे पंहिंजे सिंध में पढ़ायल हुजे, केमिस्ट्री बि असांजे सिंध जी पढ़ायल हुजे, इंग्लिश ऐं जनरल नॉलेज या पंहिंजो फिज़िक्स बि असांजे सिंध में जेकी पढ़ाई वञे थी पई सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे तरफ़ खां, उन मुताबिक़ असांजा सवाल हुजणु घुरिजनि, भले पोइ केॾा बि ॾुखिया छो न हुजनि। हिक जी जाइ ते 50 हुजनि, 50 जी जाइ ते 100 हुजनि, को इशू कोन्हे। छो चटाभेटी आहे, चटाभेटी में हमेशह कामयाबु उहो थींदो आहे जंहिं वधीक महिनत कई, ऐं हक़दार बि उहो हूंदो आहे। इहा त बिल्कुलु ई सरासरी नाइंसाफ़ी आहे जो असांजो ॿारु 14 चैप्टर जे करे पढ़े थो पियो त ऐं जॾहिं पेपर हुनजे साम्हूं अचे उहो उन सॼे 14 चैप्टर में न हुजे ऐं सवाल हुनजा ॿी जाइ तां निकितल हुजनि। छो जो बायोलॉजी जी जेकी बायो ख़ासि तौर ते मेडिकल वारा जेको बायोस आहिनि, तंहिंजूं 3 शाखूं आहिनि, बायोलॉजी आहे, ज़ोलॉजी आहे, माइक्रोबायोलॉजी आहे। ऐं उन सां गॾोगॾु तव्हां फिज़िक्स में हलिया वञो त फिज़िक्स जी तमामु वॾी रेंज आहे फिज़िक्स जी। ऐं केमिस्ट्री में वञो त केमिस्ट्री पूरी सारी असांजी जेकी आहे ज़िंदगी आहे उहा पूरी सारी केमिस्ट्री सां ॿधल आहे। छो जो केमिस्ट्री असांजे बायो सां बि टच थिए थी पई, ऐं केमिस्ट्री असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में हिकिड़े चांहि पीअण खां वठी करे मेडिसन ताईं इहा सॼी सारी असांजी हिकिड़ी केमिस्ट्री आहे। ऐं इन सभिनी शयुनि खे बि असांजा ॿार फॉलो यादि कनि था पिया ऐं उन्हनि बुक्स खे फॉलो कनि था पिया, पर उन्हनि सां इहा नाइंसाफ़ी त क़ाबिल क़बूल न आहे जो उन्हनि खे असांजे ॿारनि खे हिकिड़ी शइ पढ़ाई वञे ऐं पंजाब जे ॿारनि खे ॿी शइ पढ़ाई वञे, ऐं पेपर में वरी जेको आहे सिर्फ़ु पंहिंजनि खे तरजीह ॾिनी वञे, या KPK में हिकिड़ी शइ पढ़ाई वञे, वरी पेपर जेकॾहिं असां बलूचिस्तान जे कोर्स मां कढूं त इहा बिल्कुलु ई सरासरी तौर ते ॿारनि जे मुस्तक़बिल सां नाइंसाफ़ी आहे। इन जे करे हीअ नौजवान ॿार असांजो फ्यूचर आहिनि, असांजो मुस्तक़बिल आहिनि। हिननि जे पोयां असांजा FCPS डॉक्टर लिखियल आहिनि, हिननि जे पोयां असांजे कमज़ोर दिलनि खे मज़बूत कंदड़ डॉक्टर आहिनि, असांजे भॻल हॾनि खे जोड़ण वारा मुस्तक़बिल जा मेमार वेठल आहिनि। जॾहिं असांजे मुआशिरे में माण्हुनि जो दिमाग़ ख़राबु थिए त अहिड़ा नौजवान साइकोलॉजिस्ट वेही करे उन्हनि जो दिमाग़ ठीकु करे सघनि था। त हीअ ॿारनि सां ज़्यादती न, बल्कि मां इहो चवंदुसि त असांजी ईंदड़ नसल सां वॾी हिकिड़ी ज़्यादती आहे। इन जे करे हुकूमत वक़्त खे घुरिजे त हिननि ॿारनि जी दांह खे सीरियसली वठे, ऐं ख़ासि तौर ते मां बि पंहिंजे हिन प्रोग्राम जे तवसल सां सिंध जे वज़ीर आला
खे इहा अपील कयां थो पियो त हू बि हिन मामले में स्टैंड वठी करे वफ़ाक़ सां ॻाल्हाए इन नतीजनि खे रद्द करे, जीअं सिंध जे ॿारनि सां, बलोचिस्तान जे ॿारनि सां, पंजाब ऐं KPK जे ॿारनि सां इंसाफ़ थी सघे। इन्ही पैगाम सां गॾु ॾींदा मूंखे इजाज़त। तेसीं ताईं अल्लाह वाहे।